हजरत मुआज़ बिन जबल मुझे सोने नबी जो राज़दार मदीने वाले साईं पूछा राज़ मुआज़ हासिल हुआ के मानू पुछुस मुआज़ का कड़ी गाल बुधाए का राज़ वाली गाल बुधाए जेका सोने नबी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह माज़ जे अखियुनि में कूड़ा थी विया जी आखिरी फेरो जने मुझा सोना हबीब दुनिया ता पर्दो पिया कनि दुनिया ता रुख़सत पिया थियनि आखिरी फेरो जने मुझी कुर्बदार करीम सां मुलाकात थी आखिरी कचहरी थी मूं अर्ज़ कयो सोना तव्हां पद विछोड़े जूं ॻाल्हियूं कयूं वेठायो हबीब मूंखे का आखिरी वसीयत कयो जेके मां चपड़ी पवां अमल कयां रब राज़ी थी तुले सोना हबीब मूंखे का अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो अहिड़ो अमल सेखारियो जेको अल्लाह वटि सभिनी अमलनि खां वधीक प्यारो हुजे रब के जेको अमल सभिनी अमलनि खां वधीक पसंदीदा वणंदड़ अल्लाह वटि अमल हुजे साईं फरमायो ओ मुआज़ अंत मुतवल लिसानुक रदबुन मिन ज़िक्रिल्लाह ए मुआज़ अल्लाह जो ज़िक्र कंदो रहो ऐसी साईं जो तोते मौत अचे त तुंहिंजी ज़ुबान रब जे ज़िक्र में आली हुजे तो चवनि अल्लाह अल्लाह विलायता या दोस्तिया यो रब जो कुर्ब आ यो बिना तो छा जन्नत जो सुभान अल्लाह केॾा उहे बख़्त वारा आहिनि जेके मरंदा त अल्लाह जे ज़िक्र में मरंदा असांखे विचरे मौत अचे त मिठो नालो मुंहिंजे मालिक जो ज़बान ते